सामूंडी हीअ पटी सॼी सिंध जी मिल्कियत आहे। भंडार ॿेट ॾंगी सिंधी क़ौम जी दौलत आहे। कंहिंखे कब्ज़ो छा लाइ ॾिबो, छिके हक़ु पंहिंजो वठिबो। असां सिंधी जवान आहियूं, न पोइ हिते कॾहिं हटिबो। हिते करणी हिफ़ाज़त आहे। सामूंडी हीअ पटी सॼी सिंध जी मिल्कियत आहे। मिछाणी में सकाफ़ती सूफ़ियाणी महफ़िल कोठाई वई, जिते शाइरनि, अदीबनि ऐं सूफ़ी रागिनी शिरकत कई। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ख़ादिम हुसैन प्रेमी, राहिब ख़ान पंवर, गुलज़ार अली सयाल चयो त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंधी क़ौम सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थी। हुकूमत ॿेटनि जी पचर न छॾी त हुकुमरान जी रस्ता रोक कंदा। उन्हनि चयो त सिंधी क़ौम 6 डिसंबर ते सिंध टीवी न्यूज़ सां गॾु सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाईंदी ऐं दुनिया खे पैगाम ॾींदी त हू पंहिंजी सकाफ़त सां बेहद मोहबत कनि था। 6 डिसंबर आख़िरी ॾियारे गॾु हूंदासीं ऐं सभु वॾी वॾी महिरबानी आहे सिंध टीवी वारनि जंहिं सॼे सिंध जे अंदरि हीअ जिदोजहद रखी आहे। ही को रेवड़ी या भत न आहे, सिंध कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे। हीअ सिंध असांजी आहे, असां सिंध जा आहियूं ऐं सिंध लाइ असां पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु आहियूं। उन मौक़े ते फ़नकारनि तरफ़ां गीत ॻाए सकाफ़त खे भेटा पेश कई वई।